पढ़ी होम जा किताबनि में ऐं तारीख़ुनि जे बाबनि में, पढ़ी होम जा किताबनि में ऐं तारीख़ुनि जे बाबनि में, ॾिठी होम जा ख्वाबनि में, वॾनि आबनि ऐं ताबनि में, उन्हीअ सिंधड़ीअ खे थो ॻोल्हियां, पंहिंजी जिंदड़ीअ खे थो ॻोल्हियां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां हबीब हज़ूरी ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो बेहड़ अपडेट। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो आहे त असां हर शइ जी हयाती पाणीअ में रखी आहे, जंहिंजी माना थींदी त ज़िंदगीअ जो दारो मदार पाणीअ सां जुड़ियल आहे। जिते पाणी आहे उते हयाती मुमकिन आहे। लतीफ़ साईं बि मदन ख़लीफ़े खे चयो हो त मूंखे हर शइ जो ॿिजु आणे ॾे। मदन पाणीअ जो वटो भरे लतीफ़ सरकार जे अॻियां पेश कयो त हर शइ जो ॿिजु ही आहे। पाणी आहे त हर शइ फुटी पवंदी, पाणी न आहे त उते बर बयाबान ऐं थर आहे। सिंध जी माना आहे त सावक वारो सरसब्ज़ इलाइक़ो। कंहिं वक़्त में 12वें किताब में हूंदो हो त सिंध असांजी सावक वारी, जंहिंमें आहे दरियाह जारी। पर हाणे उहे बैत नसीहत आमेज़ तारीख़ सां भरियल न आहिनि। अकुल वारा माण्हू सोचनि था त उहा सिंध केॾांहुं वई, जंहिंजे विच मां सिंधु दरियाह मौजूं करे वहंदो हो ऐं ॿई किनारा जन्नतुल फिरदौस जो ॾेखु ॾींदा हुआ। अॼु वञी ॻाल्हियूं बचियूं आहिनि। इंसान सोचण ते मजबूर आहे त थियो छा। उहे बरकतूं आसमान ते खॼी वयूं या ज़मीन खे निगिही वई। ही मेहड़ जी बाज़ार जा मंज़र आहिनि। ही सब्जियूं, ही फ्रूट, ही मेवा के ॿाहिरीं दुनिया मां न आहिनि आया। ही सिंध जी पैदावार आहे ऐं मुल्क पाकिस्तान जी पैदावार आहे। पोइ असां वटि ग़ुर्बत छो आहे? असीं ग़रीब छो आहियूं? छो सदियुनि खां रहंदड़ माण्हुनि वटि ग़ुर्बत मिसकिनी घर करे वेठी आहे? छो ॿार ॿुढा पिनण ते मजबूर आहिनि ऐं फाकाकशी जी ज़िंदगी बसर करण ते मजबूर आहिनि? असांजे मुल्क पाकिस्तान खां जेकी पोइ मुल्क साम्राज्य जे तसलुत खां आज़ाद थिया आहिनि, उहे बि ख़ुशहाल आहिनि। बांग्लादेश, जंहिंजो नालो मशरक़ी पाकिस्तान हो, जेको असांजे मुल्क जो सॼो बाज़ू हो, सिर्फ़ु 49 सालनि में तरक़ीअ जूं मंज़िलूं तय करे उरूज ते पहुची वियो आहे ऐं असांखे अंग्रेज़ साम्राज्य खां जान छॾाए 73 साल थिया आहिनि। अञा ग़ुर्बत ऐं कर्ज़ जे धुॿण मां निकिरी न आहियूं सघिया। ज़रा सोचो, डिॼो न। हबीब हज़ूरी, मेहड़।